मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिहि वसहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल क़मरु बिहुस्बान वन्नज्मु वश्शजरु यसजुदान। वस्समाअ वरफ़अहा ववज़अल मीज़ान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान अल्ला ततग़ौ फ़िल मीज़ान वअक़ीमुल वज़्न बिल क़िस्ति वला तुख़्सिरुल मीज़ान। वल अर्ज़ वज़अहा लिल अनाम फ़ीहा फ़ाकिहतुन वन्नख़्लु ज़ातुल अकमाम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरु सबील। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। से आवाज़ कुछ घट गई उस काफ़ी तेज़। मैं मोहतरम मुअज़्ज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे ऐं पूरी काइनात जे मथां शहनशाही बादशाही उन अल्लाह जी आहे। उन अल्लाह मुख़्तसिर वक़्त जे लाइ तव्हांखे ऐं मूंखे हिन दुनिया जे तरफ़ मोकिलियो आहे। उहो वक़्तु तमामु मुसलमाननि जो हिन टाइम हली चुको आहे ऐं हे वक़्तु इंतिहाई वॾो क़ीमती वक़्तु आहे। हिन टाइम तव्हां असां इम्तिहान में हलूं पिया। आख़िरत जो मरहलो कंहिं क़िस्म जो कोई असांजे आम्हूं साम्हूं न आहे। आख़िरत हक़ आहे, जन्नत हक़ आहे, जहन्नम हक़ आहे। इन जे बारे में तमामु पैगम्बरनि अॻ में ई जेको आहे ख़बरदार करे छॾियो आहे। ऐं अहिड़ी तरह कलाम मुक़द्दस अल्लाह ताला जो किताब पूरी काइनात जे मथां ग़ालिब किताब आहे ऐं पूरी काइनात जे मथां अल्लाह जो मैसेज तमामु वॾी फ़ोक़ियत रखे पियो। हाणे इहो क़ुर जेको असांखे सम्झ में अची वञे ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असांजी ज़िंदगी जे अंदरि बणिजी वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तमामु अहकाम ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला जा तमामु वॾा अहकाम ताईं असांजी ज़िंदगी में अची वञनि। यकीन तौर ते असां उन टाइम पोइ फलाहियत ते पहुची वेंदासीं। हाणे ठीकु आहे साईं, बसि क़ुरान हकीम में अल्लाह ताला बेशुमार वाक़ियात ऐं तमामु वॾे अल्लाह ताला क़ौमुनि जो ज़िक्र अता फ़रमायो। इहो इन जे करे अल्लाह ताला फ़रमायो असांजी ज़हन साज़ी जे करे। तमामु क़ौमुनि जा अल्लाह ताला हालात बयानु कया जेकी क़ौम सरकश हुई ऐं जेकी क़ौम नाफ़रमान हुई।
उनजो रिज़ल्ट इहो निकितो त उहो हमेशह जे लाइ नाकाम थी विया। ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला उन क़ौमुनि जो बि क़ुर हकीम जे अंदरि ज़िक्र कयो जंहिं क़ौम वक़्त जे पैगम्बर जे ॻाल्हि जी ताबेदारी ते हलिया ऐं अल्लाह ताला जे अहकाम ते 100% हलिया, त अल्लाह ताला उनखे दुनिया जे अंदरि बि कामयाबु कयो ऐं आख़िरत जे अंदरि बि कामयाबु कयो। हाणे हिन टाइम वक़्तु हली रहियो आहे तव्हांजो ऐं मुंहिंजो। हाणे इन ज़िंदगी अंदरि असां आख़िरत वारी ज़िंदगी बणाईंदासीं, पर तरीक़ो जेको इस्तेमालु करिणो पवंदो उहो तरीक़ो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो इस्तेमालु करिणो पवंदो। सूरत रहमान जे अंदरि अल्लाह ताला फरमायो अर्रहमान अल्लमल क़ुरान, रहमान क़ुरान सेखारियो। रहमान उन ज़ात खे चइबो आहे। ॾिसो अल्लाह ताला जा सिफ़ाती नालो, हिकु अल्लाह ताला जो नालो हक़ीक़ी जेको अल्लाह आहे, बाक़ी इन खां अलावा जेके बि अल्लाह ताला जा नाला आहिनि उहे ख़ुदा जा नाला आहिनि, पर सिफ़ाती नाला आहिनि जंहिंजे अंदरि रहमान बि आहे रहीम बि आहे। रहमान उन ज़ात खे चयो वेंदो आहे जंहिंजी रहमत तमामु घणी ग़ालिब ऐं ज़्यादा रहमत हुजे, जो ईमान वारनि जे मथां बि उनजी रहमत हुजे ऐं अहिड़ी तरह जेके ईमान खां बग़ैर आहिनि उन्हनि जे मथां बि रहमत हुजे। नंढो हिकिड़ो मिसाल, हिन दुनिया जे अंदरि मुसलमाननि जी तादाद जेकी आहे लॻभॻि 2 अरब जे क़रीब आहे। इन खां अलावा बाक़ी 5 अरब जी तादाद में गैर मुस्लिम आहिनि। मुख़्तलिफ़ उन्हनि जा मज़हब, मुख़्तलिफ़ उन्हनि जी सोच ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि जी इबादत जो तरीक़ो। हे अल्लाह ताला जी रहमत आहे जो अल्लाह ताला मुसलमाननि खे इन दुनिया जे अंदरि रिज़्क़ खाराए पियो, पर उन सां गॾोगॾु जेके 5 अरब गैर मुस्लिम आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे बि रिज़्क़ ॾिए पियो, उन्हनि खे बि ख़ुदा औलाद ॾिए पियो, उन्हनि खे बि ख़ुदा राति जो सुम्हारे पियो, ऐं अहिड़ी तरह उन्हनि खे ख़ुदा हिन काइनात जे अंदरि सफ़र, अहिड़ी तरह हवा जो निज़ाम, सिज जो निज़ाम, सर्दी जो निज़ाम, उन जे मथां बि असरु इहो पए थो। त हे ख़ुदा जी सिफ़ात आहे, पर रहमान वारी सिफ़ात आहे दुनिया जे अंदरि। यादि रहे त क़यामत जे ॾींहुं सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात जेकी रहमत हूंदी उहा सिर्फ़ु रहीम जी हूंदी। रहीम जी निस्बत जेकी कई वेंदी आहे त क़यामत जे ॾींहुं सिर्फ़ु अल्लाह ताला जो हिकु रहमत कंदो, उहा सिर्फ़ु मुसलमाननि ऐं मोमिननि सां कंदो। कंहिं क़िस्म जी काफ़िर सां नरम मामिलो न कयो वेंदो ऐं न ई कंहिं गैर मुस्लिम सां नरम मामिलो कयो वेंदो, बल्कि उन सां सख़्तु मामिलो कयो वेंदो। छाजे करे त अल्लाह ताला दुनिया जे अंदरि उनखे काफ़ी जेको रस्ता हक़ वारा ॿुधाया, पोइ कंहिं जे ज़रिए सां बि, अहले इल्म जे ज़रिए सां, आलमनि जे ज़रिए सां, या कंहिं वक़्त जे पैगम्बर जे ज़रिए सां, या वक़्त जे कंहिं सहाबी जे ज़रिए सां अल्लाह ताला उनखे सिधो रस्तो ॾेखारियो, पर उन सिधे रस्ते खां पोइ बि उहो बातिल रस्ते खे हलिया। त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जी जेकी रहमत थींदी उहा ख़ासि मुसलमान ऐं मोमिन जे मथां थींदी। बाक़ी दुनिया जे अंदरि अल्लाह ताला रहमान आहे, यानी तमामु वॾे काफ़िरनि जे मथां ख़ुदा जो रहम आहे। अल्लाह जो रहम आहे त उहो राति जो सुम्हनि था, अल्लाह जो रहम आहे त खाधो खाईंदा, उनजो खाधो हज़म थो थी वञे। अल्लाह जो रहम आहे त उन्हनि खे औलाद थिए थी, पर जेकर ख़ुदा जो रहम न हुजे हा त हिन सरज़मीन ते काफ़िर कीअं रही सघे हा? हिन सरज़मीन ते काफ़िर बिल्कुलु न रही सघे, सिर्फ़ु मुसलमान ई रही सघे हा। पर दुनिया जे अंदरि ख़ुदा जी जेकी रहमत आहे उहा आम रहमत आहे, ऐं क़यामत ॾींहुं जेकी रहमत थींदी उहा बिल्कुलु आम न थींदी, उहा सिर्फ़ु जेकी रहमत थींदी उहा मुसलमान ऐं मोमिन जे मथां थींदी। त क़ुर हकीम में अल्लाह ताला फरमाए अर्रहमान अल्लमल क़ुरान, रहमान ई क़ुर सेखारियो, रहमान ई क़ुर सेखारियो। हाणे क़ुर अल्लाह ताला कंहिंखे सेखारियो? अल्लाह ताला इंसान खे सेखारियो। हे तमामु वॾी ॻाल्हि आहे, हे नंढी ॻाल्हि न आहे। जो इंसान क़ुर खे पढ़े ऐं अहिड़ी तरह क़ुर खे हिफ़िज़ करे, हे नॉर्मल ॻाल्हि आहे ई न। छाजे करे क़ुर जेकी कलाम आहे ऐं ज़बान आहे उहो अल्लाह ताला जी आहे, जंहिंखे पहाड़ कंट्रोल न करे सघिया, ॿी का मख़लूक़ात न खणी सघी, हे बशर इंसान ने खणी वियो। ऐं इहो खणायो कंहिं?
हे अल्लाह ई खणायो पंहिंजे अमुर सां, न त इंसान में केतिरी अहिड़ी ताक़त आहे ई न मौजूदु। हे अल्लाह ताला पंहिंजे अमुर सां इंसान खे अल्लाह ताला क़ुर सेखारियो। वास्तो पैगम्बर जो सभ खां पहिरियां नुज़ुल जेको आहे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात मथां थियो। इन खां बाद में उहा निस्बत हली हिन टाइम ताईं क़यामत ताईं इंसान ईंदा ऐं क़ुर सिखंदा रहंदा। ऐं सेखारण जो मादो ऐं सेखारण जी सोच दिमाग़ जे अंदरि औसाफ़ कंहिं ॾिना? हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिना। हे जेको बि असां हिन टाइम हलूं था, असांजो पेर, असांजो ज़हन, असांजो दिमाग़, असांजी नज़र, इन जे पोयां वॾे में वॾी ताक़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। उन जे पोयां अमुर जेको आहे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो आहे। अगरि उहो अल्लाह ताला अमुर खसे थो वठे त सभु इंसान हिते हूंदा आहिनि, पर इंसान पंहिंजो पेर बि जेको मथे न करे सघंदो आहे जॾहिं मौत वाक़ई थींदी आहे। त हक़ीक़ी इंसान सोचे त हक़ीक़ी जेकी मुंहिंजे पोयां ताक़त आहे उहो ताक़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। मां कुझु बि न आहियां, मुंहिंजो ज़हन कुझु बि न आहे। इन ज़हन जे अंदरि सलाहियत कंहिं ॾिनी आहे? सलाहियत अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिनी आहे जो मां क़ुर ठीक ठाक पढ़ां थो, क़ुर खे मां सम्झां थो। हे सलाहियत बंदो फौरी तौरु काॾे ज़हन करे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ करे। त यार इहा सलाहियत कंहिं ॾिनी आहे? हे अल्लाह जी सलाहियत ॾिनी आहे। यकीन अल्लाह जी ज़ात ते थियणु खपे। यकीन तव्हांखे पंहिंजे इल्म ते न हुजे। जंहिं इल्म ते यकीन कयो उहो बंदा गुमराह थी विया। जंहिं पैसनि ते यकीन कयो उहो बंदा तबाह थी विया। जंहिं बंदनि ताक़त ते यकीन बणायो नाकाम थी विया। ऐं जंहिं बंदनि जो यकीन अल्लाह जी ज़ात ते बीठो हे बंदा कामयाबु थी विया। तव्हां वटि तमामु वॾो इल्मु आहे, तव्हां वटि तमामु वॾो इल्मु आहे, पर उन इल्म खां बाद में तव्हां चओ था हे इल्मु मूंखे जेको आहे पंहिंजी मंज़िल ते पहुचाए छॾींदो, तव्हांजो यकीन अल्लाह जी ज़ात ते न आहे, तव्हां नाकाम थी वेंदव। ऐं जंहिं बंदे इल्म सां गॾोगॾु इहो यकीन बणायो त मासां अल्लाह जी ज़ात मौजूदु आहे, इहो बंदो हर हिकु मैदान में शिकस्त न खाईंदो, कामयाबु थी वेंदो। असां हर हिकु कमु शुरू करण में, दुनिया जो कमु हुजे दीन जो कमु हुजे, हर हिकु कमु शुरू करण में असांजो ज़हन इहो कमु करे फौरी तौरु मुंहिंजी ज़हन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ वञे त दुनिया जे अंदरि जंहिं बि मामलात में मां हथु विझां, जंहिं बि कम जे अंदरि मां हथु विझां त उनजे पोयां अल्लाह जी जेकॾहिं ताक़त, अल्लाह जी जेकॾहिं मदद ईंदी त मां कामयाबु थी वेंदुमि, ऐं जेकॾहिं अल्लाह जी मदद न ईंदी मां नाकाम थी वेंदुमि। हर हिकु मैदान जे अंदरि त अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं अल्लमल क़ुरान इंसाननि खे क़ुर सेखारियो। ख़लक़ल इंसान, इंसान खे अल्लाह ताला फरमायो असां पैदा कयोसीं। इंसान जी पैदाइश इंतिहाई जेको आहे नाज़ुक, जो यार ज़हन कम ई बंदो न कंदो आहे। इंसान जो ज़हन ख़ता थो थी वञे। दुनिया जी का बि अहिड़ी शइ, दुनिया जी का बि शइ उनजे लाइ को वजूदु हूंदो आहे, उनजो को सबबु जेको दुनिया जे अंदरि मौजूदु हूंदो आहे, पोइ उहा शइ पैदा थींदी आहे। असां जेकॾहिं दरवाज़ा ठाहिण जे पोयां लॻूं, हे मस्जिद में गेट लॻल आहे, दरवाज़ो लॻल आहे, पर इन जो वजूदु असांखे मिलियो दरख़्त खां, काठी हुई त दरवाज़ो ठही वियो। ऐं ज़हन इहो कमु करे थो त काठी मां दरवाज़ो ठही सघे थो। छाजे करे? दरवाज़ो बि त काठी जो आहे, दरवाज़ो बि काठी जो आहे। हे असांजी पंहिंजी जेको हथ जी डिज़ाइन आहे, हे असांजे पंहिंजे हथ जो टैलेंट आहे, असांजो दिमाग़ु आहे। पर पोइ बि यादि रखणु खपे त इहा पोइ ताक़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे, इहा सलाहियत अल्लाह ई ॾिनी आहे। ॾिसो अल्लाह जी तख़लीक़ पूरी दुनिया जे अंदरि सभिनी इंसान खे हैरान करे छॾींदी आहे। अल्लाह ताला छा कयो? अल्लाह ताला हिकु पाणी जे नुतफ़े मां इंसान खे खड़ो करे बीहारियो। हाणे जिस्म ते त कंहिं क़िस्म जो कोई असांजो पाणी जो निशान न आहे। हे त मुंहिंजे हथ ते गोश्त आहे, मुंहिंजे मथे ते वार आहिनि। इन ई पाणी मां ॾंद कीअं था अचनि, इन ई पाणी मां नुतफ़े मां अखियूं जेको कीअं थियूं ठहनि, इन ई पाणी मां नुतफ़े मां यार मेलाप थिए थो, ज़ाल मुड़ुस जो मेलाप थिए थो पाण में। हिकिड़ी शहवत आहे, उन शहवत खे पूरे करण जे दरमियान विच में औलाद जो सिलसिलो जारी थिए थो। त ज़ाहिरी तौर में ॿी का बि शइ न आहे, सिर्फ़ु हिकिड़ो पाणी आहे।
इन पाणी में ख़ुदा तकलीफ़ थो करे, इन में तव्हांजा वार था अचनि, इन में तव्हांजा ॾंद था अचनि, इन में तव्हांजूं अखियूं थियूं अचनि, इन में तव्हांजा हॾ था अचनि, इन में तव्हांजा आंड्रा था ठहनि था, फिफड़ ठहनि था, आंड्रा ठहनि था, हज़ार सिस्टम अलाह ताला तव्हांजे पेट ऐं पूरे जिस्म जे अंदरि लॻाए थो छॾे। हे केरु ज़ात आहे? हे अलाह जी ज़ात आहे। हे अलाह ताला हालतूं तव्हांजूं रखियूं। इहो ई पाणी जो क़तरा इन खे अलाह ताला फिराए थो कुझु टाइम ताईं, इहो वञी करे गोश्त जी शिकिल इख़्तियार करे थो। गोश्त जी शिकिल खां बाद में आहिस्ते आहिस्ते त उहो कन्वर्ट थी थो वञे हॾनि जे अंदरि। कुदरती उन में अलाह जे अमर सां हॾ था अचनि, हॾा जीअं लॻी था वञे, इन खां बाद में बॉडी ठहे थी, चमड़ो ठहे थो। वरी अलाह ताला मथां चमड़ो लॻाए करे पोइ अलाह ताला मथां वारनि जो निज़ाम लॻाए छॾियो ऐं पोइ अलाह ताला पूरो जिस्म इंसान जो कंट्रोल में करे 4 महीननि खां बाद में रिवायतुनि में अचे थो इंसान माउ जे पेट में हूंदो आहे, पोइ रूह पवंदो आहे। हे एॾे सारे निज़ाम खे एॾे सारे निज़ाम खे अलाह रब्बुल इज़्ज़त हलायो। हे इंसान जी तख़लीक़ ऐं सेम असां मोटी चऊं, दुनिया जे अंदरि हज़ारे जानवर उन जी तख़लीक़ बि अजीबो ग़रीब। हिकिड़ो अंडो मिले थो 20 रुपए में 30 रुपए में, असां अंडो खाऊं था। ये असां सभु मुस्लमान खाऊं था अल्हम्दुलिल्लाह, सुबुह सां रोज़ानो असां अंडा खाऊं था। इन अंडे खे जेकर मां वठी करे उन टाइम भञी करे खाधे तौर ते इस्तेमालु कयां, हे अंडो आहे। जेकर इन खे मां रखे छॾियां महीने ताईं, इन अंडे मां जानवर पियो निकिरे। यार हे केरु आहे? हे त ॻाल्हि वॾी हैरान कंदड़ आहे न। हिकिड़े अंडे खे असां खाइण जे तौर ते इस्तेमालु कयूं, कुझु टाइम खां बाद में रखूं त इहो अंडो नथो रहे, बल्कि इहो हिकु जानवर जी शिकिल थो इख़्तियार करे। केरु आहे जेको हिकु अंडे खां, केरु आहे जेको हिकिड़े अंडे खां जानवर खे जेको उथारे? हे अलाह रब्बुल इज़्ज़त ई आहे। ऐं सिर्फ़ु त हे हिकिड़ी असां मुर्गी जो हिकिड़ो मिसाल नॉर्मल ॾियूं था, हज़ारे अहिड़ियूं मख़लूक़ात आहिनि जंहिंजो जनमु थिए थो, इन खां बाद में उहो उन टाइम वरी वापसि पंहिंजी असुली कैटेगरी पंहिंजी हालत में हली थियूं वञनि। ज़िंदा थी करे इन खां बाद में मौत, ज़िंदा थी करे उन खां बाद में मौत। हे एॾे सारे निज़ाम खे केरु थो हलाए? हे अलाह ई हलाए थो। अलाह जी ज़ात जो तारुफ़ इंसान जे ज़हन जे अंदरि अची वञे। पोइ अलाह ताला फ़रमायो अल्लमहुल बयान, इंसान खे असां कलाम करणु सेखारियोसीं। इंसान खे असां ॻाल्हाइणु सेखारियो। ॻाल्हाइणु केरु सेखारींदो आहे? अलाह रब्बुल इज़्ज़त जो अमर आहे। हे अलाह रब्बुल इज़्ज़त जो अमर आहे जो इंसान जी 2 इंच ज़बान, इंसान जी 2 इंच ज़बान, उन जे अंदरि कलाम एतिरो तकिड़ो जो फरफर। त हे ॻाल्हाइण जी सलाहियत जेकी ताक़त आहे न, हे अलाह रब्बुल इज़्ज़त जो अमर आहे। हालांकि जेकॾहिं ॻाल्हाइण ते अचनि त असां खां ज़्यादा कलाम केरु करे? गॾु ऐं घोड़ो करे। जेकॾहिं अगरि ज़बान ते दारोमदार ॾिठो वञे, ज़बान ते जेकर दारोमदार ॾिठो वञे त असां खां ज़्यादा केरु ॻाल्हाए? असां खां ज़्यादा जानवर ॻाल्हाए। छाजे करे? त जानवर जी ज़बान वॾी आहे, जानवर जी ज़बान वॾी आहे, घोड़े जी ज़बान वॾी, ऐं अहिड़ी तरह गॾ जी ज़बान बि वॾी। पर अलाह ताला सलाहियत कीअं रखी? अलाह ताला सलाहियत इंसान जे इंच वारी ज़बान जे अंदरि रखे छॾी। ऐं हे जेको मां कलाम कयां थो, हे ताक़त अलाह रब्बुल इज़्ज़त जी आहे, अलाह जो अमर आहे। तव्हां जेको कलाम कयो था, हे अलाह रब्बुल इज़्ज़त जी ताक़त आहे, अलाह जो अमर आहे। अलाह जे अमर खां बग़ैर असां कुझु बि न आहियूं। हे सलाहियत ॻाल्हाइण जी अलाह ताला ॾिनी आहे। मुंहिंजो ज़हन कमु करे थो त मां ॻाल्हाईंदो आहियां, ज़बान सां ॻाल्हाईंदो आहियां। ज़हन में इहो कमु थो करे न। हालांकि ईअं न आहे, ॿिए ग़लति सोच मुजीब रहमान जी। ॻाल्हाइणु अलाह जे अमर सां आहे। तमामु वॾा इंसान ज़बान मौजूदु आहे, कलाम न करे सघंदा आहिनि। तमामु वॾा इंसान ज़बान मौजूदु आहे, कलाम न करे सघंदा, ॻाल्हाए न सघंदा आहिनि। अलाह ताला उनखां अमर खसे छॾियो आहे। असां को कमु कंदा आहियूं सोची सम्झी करे कंदा आहियूं। अलाह ताला ज़हन ॾिनो, ज़हन जे अंदरि उहो औसाफ़ अलाह ताला जारी कया त जेको बि कमु मां कयां थो, मां सोची सम्झी कयां थो। तमामु ज़्यादा इंसान मुंहिंजे मथे खां वॾो उन्हनि जो मथो, अलाह ताला उहो ज़हन न रखियो आहे। अलाह ताला उहा सोच न रखी आहे, उहो सम्झ वारो अलाह ताला मादो खसे छॾियो आहे। इंसान जी खोपड़ी त खोपड़ी जेतिरी आहे, पर उनजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई शऊर न आहे। यादि रहे थे तमामु मरहला, तमामु मामलात
इंसान जो हलणु, इंसान जो कलाम करणु, इन जे पोयां वॾी ताक़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। हे अल्लाह ताला एतिरियूं नेमतूं ॾेई करे तव्हां असांखे दुनिया तरफ़ मोकिलियो त ए इंसानो 20,000 जे करे सेठ जो चवणु ज़्यादा वठंदा आहियो, जीअं अल्लाह ताला एतिरी सारी नेमतुनि खां तव्हांखे नवाज़ियो ऐं उहो अल्लाह ताला चंद तव्हांजे मथां अहकाम रखे, जंहिंमें अंदरि नमाज़ रखे, जंहिंमें रोज़ा रखे। रोज़ा बि साल में हिकिड़ो मरतबो अचनि, हज बि पैसो थिए त पोइ कयो, न त न आहे हज। अल्लाह ताला चंद अहकाम रखिया। त तव्हां खां पुछा करणु चाहियां पियो, दुनिया में कंहिं इंसान जो असांजे मथां ज़्यादा हक़ या अल्लाह जो? यकीन तौर ते केतिरो बि फासिक बंदो हूंदो, केतिरो बि गुनाहगार बंदो हूंदो, उहो इहा ई ॻाल्हि कंदो त अल्लाह जो ज़्यादा हक़ आहे। छाजे करे? मुंहिंजी तख़लीक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त कई आहे। त मुंहिंजा ॿार दोस्तो अल्लाह जी तरफ़ दौड़ लॻायो। क़ुरान हकीम अल्लाह ताला बार बार मक़ामात ईअं फ़रमाए फ़फ़िरू इलल्लाह, मां अल्लाह जी तरफ़ दौड़ लॻायो। छाजे करे? तव्हां इंसाननि खे मां अल्लाह ई पैदा कयो आहे, मां अल्लाह ई पैदा कयो आहे। मथां दुनिया जे गुरूर जे अंदरि, दुनिया जे माल जे अंदरि, तमामु वॾे महलात जे अंदरि मां अल्लाह खे मथां विसारे छॾियो। ऐं कंहिं मक़ाम ते अल्लाह ताला फ़रमायो त इंसान नाशाकिर बि आहियो, न कंदा आहियो मां अल्लाह जो शुकुर। मां अल्लाह ताला तव्हांखे 50 साल खां वठी करे रिज़्क़ खारायां, अगरि कंहिं हिकिड़े टाइम तव्हांखे रिज़्क़ न ॾियां त तमामु अहसान तव्हां विसारे छॾींदा आहियो। इंसान जे अंदरि इहा क्वालिटी आहे, इंसान जे अंदरि इहो मिज़ाज रखियलु आहे। तव्हां कंहिं सां केतिरी बि भलाई कयो, 10 साल ताईं भलाई कयो, अगरि हिकिड़े टाइम तव्हां उन सां भलाई न कई, तव्हांजी तमामु भलाइनि खे विसारे छॾींदो। ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला फ़रमाए त इंसान नाशाकिर बि आहियो। केतिरे ज़माने खां मां अल्लाह तव्हांखे रिज़्क़ खारायां पियो, केतिरे ज़माने खां वठी करे मां तव्हांखे आराम करायुमि, सुकून ॾिनुमि, तव्हांखे औलादी जहिड़ी नेमत ॾिनुमि। इन खां बावजूदि बि तव्हां मां अल्लाह खे छॾे करे गैरनि जे दर ते वञी करे झुको पिया, गैरनि खे सभु कुझु सम्झो पिया। तमामु भार दोस्तो, हिन दुनिया जे अंदरि मुसीबत जेकी ईंदी आहे उहो असांजे पंहिंजे अमाल जे दारोमदार ते ईंदी आहे। अल्लाह ताला पूरी काइनात में कंहिं बंदे जे मथां ज़ुल्म न कंदो आहे, कंहिं बंदे जे मथां अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई ज़ुल्म न कंदो आहे। बंदो पंहिंजे मथां पाण जेको ज़ुल्म कंदो आहे। जेतिरा असांजा गुनाह ज़्यादा थींदा असां ओतिरा परेशान थींदासीं। असांजा जेतिरा ज़्यादा गुनाह असां ओतिरा परेशान, असांजी जेतिरी नेकी ज़्यादा ख़ुदा ओतिरा मामलात बहितर बणाईंदो वेंदो, ओतिरा अल्लाह ताला मामलात कंट्रोल में कराईंदो। दारोमदार कंहिं ते आहे? दारोमदार इन इंसान ते आहे, दारोमदार तव्हां ते आहे। जेकॾहिं अगरि तव्हां दुरुस्त था थी वञो, अल्लाह ताला तव्हांजा तमामु मामलात बहितर करे छॾींदो। अगरि जेकॾहिं तव्हां दुरुस्त न आहियो, ख़ुदा तव्हांजे हालात खे बिगाड़े छॾींदो। कंहिं बि क़ौम खे अल्लाह ताला उन टाइम ताईं तब्दील न आहे कंदो जेसिताईं उहो क़ौम पंहिंजे फिस्क ऐं फुजूर खां पाण न निकिरे, पंहिंजे गुनाह जे मथां तौबा न करे, अल्लाह ताला न कंदो तब्दील। त अहिड़ी तरह अल्लाह ताला अॻिते फ़रमायो अश-शम्स वल क़मरु बिहुस्बान। मां अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयुमि, तव्हां इंसान खे क़ुर सेखारियुमि, तव्हांखे पैदा कयुमि, इन खां बाद में तव्हांखे कलाम करणु सेखारियुमि। पोइ अल्लाह ताला दुनिया जो मामिलो ॿुधाए पियो, काइनात जे अंदरि सिस्टम कीअं थो हले। अल्लाह ताला फ़रमायो सिज ऐं चंड मुंहिंजे हुकुम जे एतबार सां हिकु वक़्तु मुक़ररु ताईं हलनि था। अश-शम्स वल क़मरु बिहुस्बान, सिज ऐं चंड पंहिंजे वक़्तु मुक़ररु ताईं हलनि था हिन दुनिया जे अंदरि। यानी मां अल्लाह जो हुकुम थिए थो त गर्दिश कयो, सिज खे मां अल्लाह जो हुकुम थिए थो त गर्मी ज़्यादा कर त उहो गर्मी ज़्यादा थो करे। अहिड़ी तरह मां अल्लाह जो हुकुम थिए थो त सर्दी थिए त सर्दी थी थो वञे। मां अल्लाह जो हुकुम थिए थो त ॾींहुं जेको आहे 12 घंटनि जो आहे, हाणे अची करे 10 घंटनि जे हिसाब सां कन्वर्ट थी वञे त उहो ई ॾींहुं जेको 12 घंटनि जो थींदो आहे उहो 10 घंटनि में थी वेंदो आहे। जेको ॾींहुं 12 घंटनि जो अल्लाह ताला हुनखे फिरणु चाहे 16 घंटे ते ॿीहारे छॾे। सेम सियारे ऐं ऊन्हारे जे मौसम में ईअं ई थींदो आहे। सियारे मौसम में ऐं ऊन्हारे मौसम में केरु आहे उहा ज़ात जेका वक़्त खे चेंज बि करे।
सेम असां सियारे जे मौसम में इशा जी नमाज़ पढ़ूं था कंहिं बजे 7:15 7:30 कुछ टाइम खां बाद में इन ई वक़्त में असां मग़रिब नमाज़ था पढ़ूं। केरु आहे जेको सिज खे कंट्रोल करे वेठो आहे? उहो अल्लाह ई आहे। हे वक़्त जो तब्दील थियणु कंहिंजे कंट्रोल में आहे? हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हथ में आहे। अहिड़ी तरह चंड जो अचणु ऐं वञणु कंहिंजे कंट्रोल में आहे? हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हथ में आहे। हे तमामु जेको सोलर सिस्टम हले थो अल्लाह ताला फरमाए मुंहिंजे कंट्रोल में आहे, मां ई हिनखे बणायो आहे। दुनिया का नंढी न आहे। जे काइनात जे अंदरि असां रहूं था, हे काइनात तमामु वॾी काइनात आहे। हे काइनात तमामु वॾी काइनात आहे। हे जेको सिज असांजे क़रीब आहे, जेको रोशन आहे, हिन पूरी काइनात जे अंदरि अहिड़े सिज जे एतबार सां जेके लाइटियूं आहिनि खरबे ट्रिलियन जे एतबार सां आहिनि। यानी असांजो हिसाबु असांजे ज़हन में नथो अची सघे, मुंहिंजे ज़हन में उहो हिसाब ई नथो अची सघे त अल्लाह जी काइनात केतिरी आहे। हिन काइनात जे अंदरि सिज असांजे धरती जे क़रीब आहे, सिज असांजी धरती जे बिल्कुलु क़रीब आहे, त सिज असांखे रोशनी ॾिए पियो। छाजे करे? धरती जे क़रीब आहे, पर एतिरो बि क़रीब न आहे, एतिरो बि क़रीब न आहे पर बनिस्बत सितारनि खां असांखे ज़्यादा क़रीब आहे। पर हे जेके सितारा जेको राति जो तव्हां सुम्हंदा आहियो ऐं आसमान में सितारा ॾिसंदा आहियो, इन सितारनि जी रोशनी सिज जी रोशनी खां के गुना ज़्यादा आहे। पोइ असांखे ईअं बिल्कुलु नंढा चिमकंदा छो था नज़र अचनि? इहे इन करे असांखे नंढा चिमकंदा नज़र था अचनि त इहा असांजी अक़ल, असांजी सोच उन हिसाब ते नथी पहुची सघे जेतिरो इहे सितारा असांखां परे आहिनि। हिन एॾे सारे सिस्टम खे केरु थो कंट्रोल करे? हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ई कंट्रोल थो करे। हिन पूरी काइनात जे एतबार सां असांजी दुनिया जेकी आहे कुझु बि न आहे, बिल्कुलु हिकु नंढी दुनिया आहे असांजी। अल्लाह ताला इन दुनिया जी तरफ़ मोकिले करे ऐं तमामु इंसाननि खे मैसेज ॾिनो त आख़िर जी ज़िंदगी तमामु वॾी ज़िंदगी आहे, तमामु वॾी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी करे उन ज़िंदगी खे बणायो अल्लाह ताला। वास्तो पैगम्बरनि जो वास्तो ॾिनो। पैगम्बर खे अल्लाह ताला रसूल करे मोकिलियो। रसूल छा खे चइबो आहे? रसूल उनखे चइबो आहे जेको अल्लाह जे तरफ़ां तव्हांजी तरफ़ का शइ खणी आयो हुजे, अल्लाह जो मैसेज खणी आयो हुजे, अल्लाह जी ॻाल्हि खणी आयो हुजे, उनखे रसूल चइबो आहे। त रसूल मैसेज खणी आयो अल्लाह ताला जो त ए इंसानों तव्हांजी आख़िरत वारी ज़िंदगी तमामु ज़्यादा वॾी ज़िंदगी आहे, उन ज़िंदगी खे बणायो। हाणे हिन ज़माने में त पैगम्बर जो सिस्टम ख़तमु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां आख़िरी नबी आहियां, मां खां बाद में कोई बि नबी न आहे। त हिन टाइम उम्मत इस्लाह केरु कंदा? अहले इल्म उम्मत इस्लाह कंदा। ऐं असांजे ज़हन में कॾहिं कॾहिं ॻाल्हि फिरंदी आहे न त कोई बि जेकॾहिं अगरि कंहिं बंदे खे वाइज़ो नसीहत थो करे त उनखे असां छा चवंदा आहियूं? तूं हलियो वञ, हर को पंहिंजी क़ब्र में पाण वेंदो। हे वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे, हे वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। अगरि कोई बि तव्हांखे दीन जी का ॻाल्हि ॿुधाए, तव्हां उनखे चओ त तूं हलियो वञ, हर को पंहिंजी क़ब्र में पाण पवंदो। छाजे करे? त जेको बि अगरि तव्हांखे इस्लाम जी ॻाल्हि सेखारे थो, इस्लाम तव्हांखे दीन ॿुधाए थो, इहो ईअं सम्झो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नुमाइंदो थी करे तव्हां ॾाढो बीठो आहे। यार हिन ज़माने में जेकॾहिं कोई बि आलिम दीन तव्हांखे हुकुम करे त नमाज़ पढ़ो, त क़ुर में अल्लाह ताला नमाज़ हुकुम कयो आहे। तव्हां रोज़ा रखो, अल्लाह ताला क़ुर हकीम में फरमायो आहे। त इहो कोई बि आलिम दीन ईअं सम्झो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नुमाइंदो थी करे तव्हां ॾाढो बीठो आहे ऐं तव्हांजी इस्लाह करणु थो चाहे। ऐं असां छा चऊं त तूं हलियो वञ, हर को पंहिंजी क़ब्र में पाण पवंदो, त सुभाणे तोखे चङी तरह ख़बर पवंदी। ऐं जेकॾहिं इहे बंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हुजनि हा त यकीन तौर ते हो काफ़िर ई थियनि। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि ज़माने जे अंदरि काफ़िरनि ईअं चयो न त तव्हां हलिया वञो, हर को पंहिंजी आख़िरत पाण ई ॾाढींदो। त इहा वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। इहा असांजे माशरे जे अंदरि तमामु वॾी आहे, ख़ासि करे असांजे अंदरूनी सिंध जे अंदरि वॾी अजालत आहे। कोई बि तव्हांजी इस्लाह करणु चाहे, तव्हांखे दीन सेखारणु चाहे,
त उनखे चयो त मां तव्हां खां बहितर इल्मु ॾियणु नथो ऐं तव्हां खां ज़्यादा जेको क़ुर सम्झां थो। ऐं ज़िंदगी अंदरि नमाज़ अहिड़ी तरह क़ुर ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारा अहकाम न हुजनि त इहे बंदो यकीन तौर ते नाकाम थींदो। त उहो ई बंदो कामयाबु थींदो, उहो ई बंदो कामयाबु थींदो जेको कलाम मुक़दस खे मज़बूत पकड़े, कलाम मुक़दस खे मज़बूत पकड़े ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे मज़बूत पकड़े, हे निजात वारो थी वेंदो। ऐं यादि रहे ॿियो हिकिड़ो तव्हां में फॉल्ट न हुजे, तव्हां में शिरक वारो फॉल्ट न हुजे। तव्हां में शिरक वारो फॉल्ट न हुजे। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला हर गुनाह माफ़ु कंदो। तव्हां शराब पीतो आहे न, अल्लाह ताला गुनाह माफ़ु कंदो। तौबा कंदो, अल्लाह ताला माफ़ु कंदो। अहिड़ी तरह चोरी थी आहे, अल्लाह ताला इहो गुनाह माफ़ु कंदो। छाजे करे हे गुनाह आहिनि पर हल्की लेवल जा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला शिरक तव्हांजो माफ़ु न कंदो। ऐं शिरक खां अल्लाह ताला तमामु वॾो बेज़ार आहे। शिरक खां ख़ुदा तमामु वॾो बेज़ार आहे। ऐं अहिड़ी तरह शिरक खां इंसान बि बेज़ार आहे। बाज़ औक़ात इंसान शिरक खे पार्टनरशिप खे तस्लीम नाहे कंदो। घणा अहिड़ा मौक़ा आहिनि जो बंदो पार्टनरशिप खे तस्लीम नाहे कंदो। मसलन तौरु कंहिं बि बंदे खे ख़बर पई त फ़िलाणी औरत जेकी आहे इन जो ॿिए कंहिं सां मर्द सां तालुक़ु आहे, त कोई अकुल वारो बंदो थींदो त हिन सां मां निकाह कयां? यार हुनजी खोपड़ी कमु कंदी भला? हो चवंदो मां एतिरो बेवकूफ़ आहियां भला हिन औरत सां निकाह कयां? छाजे करे? निकाह इहो बंदो हिन औरत सां छाजे करे न कंदो? इन बेस ते न कंदो त हिन औरत जा ॿिए कंहिं मर्द सां तालुक़ात आहिनि, यानी ॿियो को मर्द हिन जो शरीक आहे, त मां हुन सां निकाह कीअं कयां? यादि रहे त हिकु इंसान खे एतिरी गिरत थी अचे, हिकु इंसान खे एतिरी गिरत थी अचे त अहिड़ी हिकिड़ी मां औरत वठां जेकी बिल्कुलु कंहिं सां उनजो तालुक़ात न हुजे। हे हिकु ज़हन कंहिंजो आहे, हे हिकु नौजवान जो ज़हन आहे, हे हिकु मर्द जो ज़हन आहे। यादि रहे त पोइ अल्लाह कीअं बर्दाश्त कंदो? पैदा तव्हांखे अल्लाह कयो हुजे, तव्हांखे जवानी अल्लाह ॾिनी हुजे, तव्हांखे अखियुनि जी रोशनी अल्लाह ॾिनी हुजे, तव्हांखे अकुलु अल्लाह ॾिनो हुजे, तव्हांखे सम्झ अल्लाह ॾिनी हुजे, ऐं तव्हां पीरनि जे दरवाज़े ते किरी करे उनखे सिधो कयो, छा अल्लाह बर्दाश्त कंदो? अल्लाह ताला बिल्कुलु बर्दाश्त न कंदो। ऐं इहो ई शिरक आहे। अॼुकल्ह माण्हू खे शिरक सम्झ में नथो अचे। साईं शिरक छा चइबो आहे? शिरक छा चइबो आहे? शिरक जी आसान माना, शिरक जी आसान माना, शिरक उनखे चइबो आहे अल्लाह जी सिफ़ात, अल्लाह जी सिफ़ात खणी करे मख़लूक जे मथां रखणु, इनखे शिरक चइबो आहे। आसान जुमलनि में, आसान जुमलनि में माण्हू शिरक खे शिरक नथा सम्झनि। अल्लाह जी सिफ़ात खणी करे मख़लूक जे मथां रखणु शिरक इनखे चइबो आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो हिन पूरी काइनात जे अंदरि, पूरी काइनात जे अंदरि मदद जेकी आहे मां अल्लाह खां कई वेंदी। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। हज़ारे मुस्लमान रोज़ानो नमाज़ पढ़नि था, इन जे बावजूद बि इहा आली मदद जा क़ाइल आहिनि। त हिन मुस्लमान जी खोपड़ी ख़राबु आहे न, इन मुस्लमान जी खोपड़ी हक़ीक़त में ख़राबु आहे। जो 5 वक़्त नमाज़ पढ़नि उन जे अंदरि एंट्री जे अंदरि इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, हे रोज़ानो पढ़नि बि सही ऐं इन पढ़ण खां बावजूदु चवनि याली मदद ऐं चवनि साईं शिरक न आहे। शिरक इनखे त चइबो आहे, ॿियो छा खे चइबो आहे? जे अल्लाह तव्हांखे पैदा कयो, जे अल्लाह ताला तव्हांखे सम्झ ॾिनी ऐं अल्लाह ताला हिन प्लेनेट अर्थ जे तरफ़ क़ुरान हकीम जारी कयो, उनजी एंट्री में स्टार्टिंग में मुंड में अल्लाह ताला फरमायो इबादत मुंहिंजी ऐं मदद मूंखां वठो। हाणे इहा ॻाल्हि मुस्लमान खे सम्झ में नथी अचे। हिन पूरी काइनात जे अंदरि औलाद जेको आहे उहो अल्लाह ॾींदो आहे, पर साईं सिंध वारा मुर्शिद बि घटि नथा कनि, हे बि औलाद ॾींदा आहिनि। हे छा, हे त शिरक आहे। शिरक भला ईअं न आहे, शिरक खे जेको आहे मेंह वांगुरु सिंग थींदा, उनजी तमामु वॾी बॉडी आहे, शिरक खे थोरी चइबो आहे भला। अल्लाह जी सिफ़ात खणी करे मख़लूक खे मथां रखो, इनखे शिरक चइबो आहे। साईं अल्लाह औलाद ॾींदो आहे, पर हे बि घटि न कंदा, हे ख़ुदा जा प्यारा आहिनि।
अल्लाह जो कसम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि बिल्कुलु अहिड़ी का मुस्लमान जी सोच हुई ई न, बिल्कुलु इहा सोच न हुई। औलाद जेकी ईंदी आहे उहो अल्लाह ताला क़ुरान हकीम में बि ईअं फरमायो, मां जंहिंखे पुटु ॾियां मां जंहिंखे धीउ ॾियां, चाहे कंहिंखे ॿ पुट ॾियां कंहिंखे ॿ धीअरूं ॾियां, चाहे कंहिंखे कुझु बि न ॾियां, मुंहिंजे हथ में आहे। साईं असांजो मुर्शिद बि घटि न कंदो आहे, उहो घणो पावर ॾेखारींदो आहे। हे शिरक आहे, हे शिरक आहे। मुसीबत में अल्लाह ताला फरमाए मूंखे सॼो, ऐं तव्हांखे मुसीबत खां मां अलाह कढंदो आहियां। अगरि कंहिं मुस्लमान खे मुसीबत पहुती ऐं फौरी तौरु चई साईं बाबा मुर्शिद अची वञ फलाणे मूंखे मरल में पहुची वञ, ऐं उहा मुसीबत अलाह उन खां दूरि कंदो आहे ऐं पोइ चवंदो आहे फलाणे मुर्शिद मूंखां दूरि कई, इनखे त शिरक चइबो आहे। शिरक छाखे चइबो आहे? इनखे ई शिरक चइबो आहे। अल्लाह जी सिफ़ात खणी करे मख़लूक़ खे मथां रखणु, ऐं इहा ॻाल्हि चङनि भलनि जेको आहे मुस्लमाननि खे ज़हन में ॻाल्हि नथी अचे। यादि रहे इहा ई गुमराही आहे। कोई हिकिड़ो साहबी दावा सां ॻाल्हि कंदो पूरी काइनात जे अंदरि साहबा जी तादाद 1,24,000, हिकिड़ो कोई साहबी बि औलाद जे लाइ, ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी ज़िमेदारी सां कंदो, औलाद जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते न वियो। कोई बि हिकिड़ो साहबी औलाद जे लाइ औलाद जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े मुबारक ते न वियो। ऐं ईअं न चई या रसूल अल्लाह मां आयो आहियां ऐं मुंहिंजी घरवारी खे काफ़ी ज़माने खां हमल नथो थिए, औलाद न आहे, या रसूल अल्लाह मूंखे औलाद ॾियो। हिकिड़ो साहबी बि न वियो, हिकिड़ो साहबी बि न वियो। इन ज़माने में जेकॾहिं मुर्शिद जी क़बर ते वञनि था मुस्लमान त उहो थोरो खोपड़ी खां कमु वठनि, थोरो ज़हन खां कमु वठनि। हिन पूरी काइनात जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां वधीक कोई बि न आहे। साहबा न विया, पोइ असां मुर्शिद जे दर ते कीअं था वञूं? कोई बि साहबी न वियो, दावा सां ॻाल्हि थो कयां। कोई बि साहबी मुसीबत पहुती, टेंशन पहुतो साहबा खे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न हिन दुनिया खां विया आहिनि, काफ़ी फितनाऊं थिया, काफ़ी जेको आहे बंदा मुर्तद थी विया, ज़कात जा इनकार थी विया, काफ़ी नमाज़ुनि खे छॾे ॾिनो, फितनो ज़्यादा थियो। हे एॾो वॾो साहिबनि जे मथां मरलो आयो। कोई बि साहिबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते वञी करे इहा ॻाल्हि न कई या रसूलुल्लाह हेल्प, बल्कि साहिबनि कीअं चयो नमाज़ पढ़ी करे अल्लाह खां हेल्प वरिती। इहो ज़हन कीअं बणायो? इहो ई ज़हन त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बणायो, इहो ज़हन त अल्लाह जे नबी बणायो हुयो। छाजे करे न पूरी दुनिया जे अंदरि सभिनी खे फ़नाइयत, पैगंबर जे मथां मौत, पैगंबर हिन दुनिया खां हले वियो, साहबी जे मथां मौत, साहबी हिन दुनिया खां हले वियो, ताबईन जे मथां मौत, हिन दुनिया खां हले वियो। यादि रहे त हिकिड़ी ज़ात खे बिल्कुलु फ़नाइयत न आहे, उहा केरु आहे? उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात आहे। वञी करे हिन खां पंहिंजा मसाइला हल करायो, इन खां घुरो। ऐं असां मुस्लमान जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि नथी अचे, असां मुस्लमान जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि नथी अचे। न साईं अल्लाह ताला मुंहिंजी न ॿुधंदो, न साईं अल्लाह ताला मुंहिंजी न ॿुधंदो, बल्कि हिन मुर्शिद ॿुधंदो। अल्लाह ताला बिल्कुलु तुंहिंजी ॿुधंदो, अल्लाह ताला हर हिकु मुस्लमान जी ॻाल्हि ॿुधंदो। पर अल्लाह खे सॼो त सही, अल्लाह खे कंहिं टाइम असां सॾींदासीं जंहिं टाइम तव्हांजो फ़सुलु तबाह थिए। पोइ हाणे सही या अल्लाह रहम कर, जंहिं टाइम घर खे बाहि लॻे पोइ अल्लाह खे सॾींदो तव्हां। जंहिं टाइम बरसाति ज़्यादा थिए तव्हांजो फ़सुलु ॿुॾण जे क़रीब आहे, उन टाइम तव्हां अल्लाह खे सॾींदो। जॾहिं अल्लाह ताला तव्हांखे राहत ॾे, तव्हांखे अल्लाह ताला नफ़ो ॾे, तव्हां त उन टाइम पोइ सरकश था थी वञो। पोइ तव्हां चओ था हे असांजे बाबनि सभु कुझु कयो आहे, हे मुर्शिद सभु कुझु कयो आहे, हिन मुसीबत खे मुर्शिद रोकियो हुयो। केॾो ज़ालिम मुस्लमान आहे, केॾो ज़ालिम मुस्लमान आहे जो मुसीबत अचे अल्लाह मुसीबत मोकिली आहे, मुसीबत टरी वञे मुर्शिद मुसीबत टारी आहे। हे ख़तरनाक ॻाल्हि आहे न।
ये ॻाल्हि वॾी ख़तरनाक आहे। नफ़ो कोई बि कंहिं बंदे खे पहुचे, यार तोखे नफ़ो माशाल्लाह औलाद थी तोखे अहिड़ी तरह तोखे नफ़ो पहुतो आहे, हे साईं मुर्शिदी करम नवाज़ी आहे, हे मुर्शिदी करम नवाज़ी आहे। हाणे इन जे बंदा जॾहिं को टेंशन ईंदो, को मुसीबत ईंदी न, अल्लाह टेंशन ॾिनो आहे, अल्लाह टेंशन ॾिनो आहे। केॾो ज़ालिम मुस्लमान आहे। मुसीबत जी निस्बत अल्लाह जी तरफ़, नफ़े जी निस्बत मुर्शिद जी तरफ़। इन बंदे खां अल्लाह ताला राज़ी थींदो? बल्कि मोमिन जो इहो ईमान आहे, मोमिन जो इहो कौल आहे। टेंशन पहुचंदो आहे, या अल्लाह हे तुंहिंजे तरफ़ां पहुतो आहे, अहिड़ी तरह नफ़ो पहुतो, या अल्लाह हे बि तुंहिंजे तरफ़ां पहुतो आहे, या अल्लाह हे मुसीबत आई न, या अल्लाह हिन मुसीबत खे तूं हल कयो आहे। हे कंहिंजो ज़हन? हे मोमिन जो ज़हन, हे कामिल मुस्लमान जो ज़हन। ऐं नफ़ो पहुचे पोइ बि निस्बत अल्लाह जी तरफ़। हे नफ़ो मूंखे कीअं पहुचायो आहे? हे नफ़ो अल्लाह ई पहुचायो आहे। हिन ज़माने जे अंदरि जेकॾहिं कोई बि अगरि बंदो चवे त फ़िलाणी मां क़बर ते वियुमि, उते मूंखे औलाद मिली, फ़िलाणी मां मज़ार ते वियुमि, मूंखे नौकिरी मिली, फ़िलाणी मां मज़ार ते वियुमि, मूंखे बीमारी खां शिफ़ा मिली, इन ॻाल्हि खे साइड ते रखोसि। हाणे अचो हिंदुनि जी ॻाल्हि ते। हिंदू ॻाल्हि करे, मां मंदर ते वियुमि, नौकिरी मिली, मां मंदर ते वियुमि, औलाद मिली, मां मंदर ते वियुमि, मुसीबत खां हल। हाणे इन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खे जेकॾहिं कंपेयर कयूं त फ़र्क़ु कुझु न आहे। हे कहिड़े क़िस्म जो फ़र्क़ु आहे? हे फ़र्क़ु बिल्कुलु न आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो ई आहे त हिंदू हिकु बुत खां घुरे थो, जेको बुत ज़ार थिए थो, जेको बुत ज़ार थिए थो, ऐं तव्हां उन खां घुरो था जेको क़बर जे हेठां। शिरक इनखे ई चइबो आहे। ॿियो शिरक कहिड़ी खोपड़ी थींदी आहे? शिरक कहिड़ो टावर वांगुरु इहो मथे बीठो हूंदो आहे, हिनखे शिरक चइबो आहे। साईं यूफो जो टावर लॻल आहे, हिनखे यूफो जेको आहे शिरक चइबो आहे। शिरक इनखे ई चइबो आहे। इहो ई कमु मुस्लमान करे त मुस्लमान, पर इहो ई कमु जेकॾहिं हिंदू करे त पोइ वणियो छो? हालांकि ॿई अल्लाह खे त ॿई नथा सॾनि न। मां तव्हां खां पुछा कयां थो त अल्लाह खे इन ॿिन्हिनि मां कोई सॾे थो? अल्लाह खे त कोई बि नथो सॾे। हो हुन क़बर वारे खे सॾे थो ऐं हो हुन बुत खे सॾे थो, पर हुनजो बुत जेको ज़ार आहे, इहा हुननि जी करामत आहे, बुत हुनजो ज़ार पियो आहे। वरी मुस्लमान जंहिंखे सॾे थो उहो क़बर जे हेठां। हे असांजी क़ौम में वॾे में वॾो जेको फॉल्ट आहे। इन फॉल्ट खां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो। अजीबो ग़रीब साईं तव्हां ॻाल्हियूं था कयो, हर ॻाल्हि खे जेको तव्हां शिरक बनायो आहे। क़बर ते जेकॾहिं अगरि मुर्शिद आहे, ताज़ीम जे लाइ सजदो कयुमि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? मुर्शिद आहे मुंहिंजो, ताज़ीम लाइ सजदो कयुमि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यहूदियुनि जे मथां लानत हुजे, नसारनि जे मथां लानत हुजे। या रसूलुल्लाह छाजे खां? अल्लाह जे नबी फरमायो, इन्हनि जो नबी जॾहिं हिन दुनिया खां वेंदो हो न, पोइ छा कंदा? नबी जी क़बर खे सजदो कंदा हुया। जेको नबी जी क़बर खे सजदो करे, नबी उनजे मथां लानत फरमाई। ऐं जेको 1400 साल खां बाद में मुर्शिदी क़बर ते सजदो करे, उनजे मथां रहमत ईंदी। तव्हां खां पुछा कयां पियो, 1400 साल खां बाद में मुर्शिदी क़बर वधीक या पैगम्बर मूसा अलैहिस्सलाम या ईसा अलैहिस्सलाम जी क़बर वधीक? ॿुधायो। मूसा अलैहिस्सलाम जे पेर जे हेठां जेकी मिटी लॻल आहे, हिन ज़माने जो मुर्शिद उन मिटी जे बराबरि न आहे। छाजे करे? त मूसा अलैहिस्सलाम पैगम्बर आहे। मूसा अलैहिस्सलाम पैगम्बर आहे ऐं 1400 साल खां बाद में मुर्शिद आहे। सुन्नत मुवाफ़िक़ हलियो आहे, मुर्शिद आहे बसि। इन मुर्शिद खां वधीक टाइटल त न आहे न। वधि में वधि वली आहे। हाणे वली पैगम्बर ते न पहुचंदो न, पर छा अल्लाह जे नबी फरमायो? साहिब चओ अल्लाह जे नबी दुनिया खां वञनि पिया, उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा यहूदी जे मथां लानत हुजे, नसारनि जे मथां लानत हुजे। या रसूल छाजे खां? अल्लाह जे नबी फरमायो, इहे जीअं जो इन्हनि जो नबी हिन दुनिया खां वेंदो हो न, पोइ नबी खे क़बर में हेठि लाहे करे पोइ नबी जी क़बर खे सजदो कंदा हुया। केतिरा मुस्लमान कंदा? केतिरा मुस्लमान मुर्शिदी क़बर खे सजदो कंदा? केतिरा मुस्लमान? ऐं अल्लाह जो कसम आहे, हिनखे शिरक बि नथा सम्झनि, हिनखे शिरक बि नथा सम्झनि। हे बिल्कुलु वॾी इंतिहाई गुमराही आहे, इंतिहाई गुमराही आहे। इन हालत में जेकॾहिं मौत आयो त आख़िरत वरी तबाह आहे। अल्लाह ताला
काफ़ी गुनाह माफ़ कंदो। अल्लाह ताला काफ़ी गुनाह माफ़ कंदो। जेकॾहिं माफ़ी ते अल्लाह ताला अचे, लाज़मी न आहे त अल्लाह ताला सभु गुनाह माफ़ करे। अल्लाह ताला तव्हांजो शराब माफ़ करे, अल्लाह ताला तव्हांजो क़त्ल माफ़ करे, अल्लाह ताला ज़िना माफ़ करे, न। अल्लाह ताला माफ़ी ते जेकॾहिं अचे, अल्लाह ताला जेकॾहिं माफ़ करण ते अचे कंहिं बंदे जे मथां, त अल्लाह ताला माफ़ कंदो। चोरी अल्लाह ताला माफ़ करे सघे थो? अहिड़ी तरह अल्लाह ताला नमाज़ बंदे न पढ़ी, उहो अल्लाह ताला माफ़ कंदो? ज़िंदगी में ज़िना थी तो मां अल्लाह ताला उहो माफ़ कंदो? यादि रहे हिकिड़ी शइ माफ़ न थींदी, शिरक माफ़ अल्लाह ताला न कंदो। ऐं शिरक इन खे ई चइबो आहे, शिरक इन खे ई चइबो आहे। ऐं असांजी क़ौम जेको आहे बिल्कुलु नादान लॻी पई आहे, नथी सम्झण जी कोशिशि करे, नथी सम्झण जी कोशिशि करे। हिन ज़माने में जेको चए थो काफ़ी जॻह असांजा मुस्लमान जे हुजण जे बावजूदु मां क़ुर जी आयत पेश कयां, अल्लाह जो कसम, हज़ारे माण्हुनि खे मां मुस्लमान खे ॾिठुमि, हज़ारे मुस्लमाननि खे मां नोट कयुमि, मां ॾिठुमि क़ुर जो रेफरेंस ॿुधण खां बाद में बि चयूं तव्हांजी ॻाल्हि ग़लति आहे। ग़लति मूंखे न चयूं, ग़लति क़ुर खे चयूं। ग़लति छा खे चयूं? ग़लति क़ुर खे चयूं। इहो मुस्लमान, अल्लाह जो कसम, मुस्लमान नथो रहिबो। हज़ारे मुस्लमान जेके पंहिंजे अक़ीदे, बातिल अक़ीदे में फाथल, जेके अल्लाह जी मदद खां अलावा ॿिए कंहिंजी मदद जा क़ाइल, क़ुर खे नेठूं पंहिंजे शिरक अक़ीदे खे जेको आहे पंहिंजे मथां खयूं। ऐं क़ुर असां ॿुधायोसीं, चए मौलवियुनि जेको आहे न हितां पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि ठाहे करे असांखे ॿुधाई आहे, हितां पंहिंजे तरफ़ां जेको हिकिड़ी ॻाल्हि जोड़ी आहे त हे वॾो ख़तरनाक मरहलो आहे, हे तमामु वॾो। मां जेकॾहिं ॻाल्हि कयां त फौरी तौर मूंखे न ॾिसो, मां केतिरा दफ़ा तव्हांखे चयो आहे त मूंखे न ॾिसो, मेंबर ते मुजीब रहमान मक़सी तव्हांखे नज़र थो अचे, मूंखे हल्को सम्झो, मूंखे लोकल सम्झो, मूंखे को वैल्यू न ॾियो। यादि रहे हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी खोपड़ी जे अंदरि तमामु मुस्लमान रखनि, मां जेकी आयत पेश कयां, मां जेकी हदीस पेश कयां, कम से कम उनखे वैल्यू ॾियो, मूंखे वैल्यू न ॾियो। छाजे करे मां तव्हांजो पाड़ेसरी आहियां, तव्हांजे इलाइक़े में रहंदो, मूंखे बिल्कुलु वैल्यू न ॾियो। मूंखे वैल्यू न ॾियण में तव्हांजे मथां कोई जुर्म न आहे, पर क़ुर खे जेकॾहिं वैल्यू न ॾिनो, हदीस तव्हांजे एॾो मां बयानु कई आहे, ॿुधायो त हे साईं पंहिंजे तरफ़ां ॿुधाई आहे, हे क़ुर जी आयत साईं पंहिंजे तरफ़ां ॿुधाई आहे, त यादि रहे त हे तव्हांजे ईमान जी ज़ाया थियण जी निशानी आहे। तमामु ज़्यादा माण्हू जेकॾहिं अगरि कंहिं खां नफ़रत आहे त उनजी हर ॻाल्हि खे बंदो ग़लति चवंदो वेंदो आहे, हिन जी ॻाल्हि ग़लति आहे, हिन जी ॻाल्हि ग़लति आहे, हिन जी ॻाल्हि ग़लति आहे। कहिड़ी बिना ते? उनखे बिलफ़र्ज़ मुंहिंजो बयानु हज़ारनि माण्हुनि खे वणंदो आहे, हज़ार माण्हुनि खे बहितर लॻंदो आहे, हज़ारे माण्हू इन बयान जे एतबार सां मां सां मोहबत कंदा आहिनि, पर इन जी टकर में हज़ारे माण्हू मुंहिंजे मुख़ालिफ़ बि आहिनि, मुंहिंजे बयान ते जलंदा बि आहिनि। त मां उन्हनि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो त मुंहिंजो भले इनकार कयो, मुंहिंजी शख़्सियत जो इनकार कयो, यादि रहे त तव्हांजो ईमान उन टाइम ज़ाया थींदो जंहिं टाइम मां क़ुर जी आयत पेश कयां, तव्हां उनखे ठुकराए छॾियो। मां हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कयां, तव्हां उनखे ठुकराए छॾियो। हे तव्हांजो ईमान ईअं सम्झो पोइ उन टाइम वियो, हे ईमान तव्हांजो उन टाइम ख़लास क्लियर थी वियो। अॼुकल्ह असांजा मुस्लमान, नादान मुस्लमान, नमाज़ जे अंदरि दुआ कुनूत न ईंदी। मूंखे ॾिसो कंहिंखे टारगेट, कंहिंजो नालो मां न खयो, अगरि नालो खणा त पोइ जेको आहे मां तव्हां चओ त साईं तव्हां मेंबर ते वेही करे अॻिले खे कंहिंखे इंसल्ट, कंहिंजो नालो न आहे। असांजा मुस्लमान दुआ कुनूत नथी अचे नमाज़ जे अंदरि, ऐं फ़तवा तमामु मसइलनि जी ॾींदा वेंदा, फ़तवा तमामु वॾे मसइलनि जी। ईअं फ़तवा उनजी ज़बान खां ईअं हले थी त न हे जाइज़ आहे, हे हराम आहे, हे हीअं। ॾिसो हे कुझु टाइम पहिरियां NFT जे बारे में, हे अहिड़ा असांजा मुस्लमान, नादान मुस्लमान, कमज़ोर मुस्लमान, कसम सां ॻाल्हि कयां पियो, नमाज़ जी पूरी उनखे डिटेल न अचे, उनखे पूरी नमाज़ जी डिटेल जंहिं मुस्लमान खे न अचे, जंहिं मुस्लमान खे इहा ख़बर न हुजे त अल्लाह अकबर खां बाद में सना पढ़ी वेंदी आहे, सना आहे छा?
नमाज़ जे अंदरि इशा नमाज़ में वितर में दुआ कुनूत पढ़ी वेंदी आहे, तकबीर लॻाए करे। दुआ कुनूत आहे छा? हाणे जंहिं मुस्लमान खे इहा ख़बर न हुजे उहो मुस्लमान मुंहिंजे ख़िलाफ़। त NFT का पैसा कमाइण जाइज़ आहे, मौलवी जी खोपड़ी ख़राब थी आहे। इल्मु एतिरो इन मुस्लमान खे नमाज़ जे अंदरि सना न अचे। असां फौरी तौरु जज़्बात थी था वञूं। इल्मु कुझु बि न, डायरेक्ट मौलवी आहिनि साईं, तव्हां कयो त हर शइ हराम आहे, हराम। असां जेकॾहिं बिल फर्ज़ जेको हराम ॿुधाईंदा आहियूं त फौरी तौरु हिकिड़ी मुंहिंजी फतवा न हूंदी आहे, मुंहिंजी ॻाल्हि न हूंदी आहे, उन ॻाल्हि खे तहक़ीक़ करिणो पवंदो आहे क़ुर खां, अहिड़ी तरह हदीस खां, पोइ तव्हांजी हेठि इस्लाह कंदा आहियूं त हे शइ यार हराम आहे, हे जेकी आहे हलाल आहे। हे अलाए केतिरा असांजा मुस्लमान, अलाए केतिरा मुस्लमान न, हे NFT का पैसा कमाइण जाइज़ आहे, NFT का पैसा कमाइण जाइज़ आहे। चवनि केरु जंहिंखे नमाज़ पूरी न अचे। त मां चवां थो हे यकीन कयो रोअण जो मक़ामु आहे, शर्मिंदगी जो मक़ामु आहे मुस्लमान जे लाइ। कहिड़े हिन टाइम असां स्टेट ते बीठा आहियूं, असां अलाह जे हराम खे हलाल था कयूं, असां अलाह जे नाजाइज़ खे जाइज़ था करार ॾियूं। त मां कहिड़ी क्वालिटी ते हिन टाइम बीठो आहियां, मां हिन टाइम कहिड़े स्टेट ते बीठो आहियां। हे असां मुस्लमान खे कंहिं क़िस्म जो कोई जेको फ़र्क़ु नथो पए। त इन मक़ामात खां असां तौबा इस्तग़फ़ार कयूं। इल्मु ॾिसो कंहिं बि शइ जो दीन जो इल्मु न आहे, वञी करे अहले इस्लाम खां, अहले इल्मु खां वञी करे पुछा कयो। अहले इल्मु खां पुछा कंदो त पोइ तव्हां मंज़िल मक़सूद ते पहुची सघो था। पर हाणे कोई बि बंदो दीन जो मसइलो वञी करे हजम खां पुछा करे, जंहिंजो कमु ई सिर्फ़ु वार कटिंग आहे, वार कटे थो, उन खां कोई पुछा करे साईं NFT हलाल या हराम, त उनखे छा ख़बर? हो चवंदो मूंखां इन शइ जो सुवाल कर त वार कीअं कटिबा आहिनि। कोई बंदो दीन जो मसइलो कंहिं मोटरसाइकिल ठाहिण वारे खां पुछा करे, तव्हां खां पुछा कंहिं पोइ इहो हिदायत ते वेंदो, गुमराह थींदो। छाजे करे गुमराह थींदो? त दीन जो मसइलो अहले इल्म खां पुछा कयो वेंदो। हा, मोटरसाइकिल जो मसइलो अची वञे, गेयर ख़राब थी पई आहे, तव्हां मां ॾे हलिया चओ साईं गेयर कीअं ठहंदी आहे, त मूंखे कहिड़ी ख़बर गेयर कीअं ठहंदी आहे, मूंखे कहिड़ी ख़बर? मां चवंदुमि दीन जो मसइलो मूंखां पुछा कयो। गेयर जेकॾहिं मोटरसाइकिल जी ख़राब थी आहे त साम्हूं वेठो आहे ऑटोज़ वारो वेठो आहे, उन खां वञी करे मालूमात कर। त ॾिसो दुनिया जा हर हिकु शोबा आहिनि। केमिस्ट्री जे अंदरि तव्हांखे महारत हासिलु करणी आहे त उन बंदे ॾे वञो जेको उनजे अंदरि महारत रखे थो। सैलून जे कम जे अंदरि महारत सिखणी आहे त जेको सैलून जो माहिर आहे उन जी तरफ़ वञो। जेकॾहिं अगरि तव्हांखे ऑटोज़ जो कमु सिखणो आहे त उन ऑटोज़ वारे ॾे वेंदो। तव्हांखे टीचर थियणो आहे त कंहिं बहितर टीचर ॾे वेंदो। तव्हांखे डॉक्टर थियणो आहे कंहिं माहिर डॉक्टर वटि वञी करे तव्हां वेही करे उहो कमु सिखंदव। पर जेकॾहिं अगरि दीन जो को मसइलो अचे थो, दीन जो मसइलो, त अहले इल्म जी तरफ़ वेंदो। सही आहे न? बिल्कुलु ईअं ई आहे। जेकॾहिं ईअं न कंदासीं असां मुस्लमान पोइ उन टाइम हलाकत ॾिसंदासीं। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं ॿुधो आहे त जंहिं मुस्लमान जे जनाज़े में 40 माण्हू हुजनि उहो जन्नती आहे। छा इहा हक़ीक़त आहे? रवात हिकिड़ी मौजूदु आहे, हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं बि मुस्लमान जे जनाज़े जे अंदरि, कंहिं बि मुस्लमान जे जनाज़े जे नमाज़ जे अंदरि अहिड़ा 40 बंदा जनाज़े जे अंदरि एंट्री कनि था जेको कंहिं क़िस्म जो अल्लाह सां कंहिंखे शरीक न बणाइनि, कंहिं क़िस्म जो अल्लाह सां कंहिंखे शरीक न बणाइनि। त उहे जेकॾहिं दुआ घुरंदा त अल्लाह ताला उनजी दुआ क़बूल अता फ़रमाईंदो ऐं हिनजी मग़फ़िरत अता फ़रमाईंदो। कंहिंजे लाइ? कंहिंजे जनाज़े जे अंदरि 40 अहिड़ा मुस्लमान जंहिंमें कंहिं क़िस्म जो को छाजो फॉल्ट, तौहीद जो फॉल्ट न हुजे, यानी अल्लाह जी तौहीद खे बिल्कुलु उअं ई तस्लीम कनि जीअं क़ुरान हकीम बयानु कयो आहे, जीअं अहादीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी तौहीद खे बयानु कयो आहे। अहिड़ा तौहीद वारा मुस्लमान जेकॾहिं अगरि कंहिं बि मुस्लमान जे जनाज़े जे अंदरि अचनि था, शिरकत कनि था, त अल्लाह ताला उन्हनि जी बदौलत इन जी मग़फ़िरत अता फ़रमाईंदो, अल्लाह ताला उनजी दुआ क़बूल अता फ़रमाईंदो। वरी इन जे बरअक्स बि हदीसूं आयूं आहिनि। उनजो ईअं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया बाज़ अहिड़ा अल्लाह जा नेक बंदा हूंदा आहिनि, बाज़ अल्लाह जा अहिड़ा नेक बंदा हूंदा आहिनि जेके हिन दुनिया खां वेंदा आहिनि,
पोइ उन जे जनाज़े जे अंदरि जेकॾहिं कोई बि गुनाहगार मुस्लमान शिरकत कंदो आहे त अल्लाह ताला उन नेक जे करे इन गुनाहगार जा गुनाह बि माफ़ु कंदो आहे। जेकॾहिं कोई नेक बंदो आहे, मोमिन आहे, अल्लाह जो वली आहे, हिकु मुख़लिस बंदो आहे, उन जे जनाज़े जे अंदरि गुनाहगार मुस्लमान एंट्री थो करे त अल्लाह ताला इन गुनाहगार मुस्लमान जा गुनाह माफ़ु थो करे। छाजे करे? इन नेक जे जनाज़े जे अंदरि अचण जे करे। त हे बिल्कुलु अहादीस खां मौजूदु आहे। साईं, असांजे इलाइक़े में नमाज़ में रफ़ुल यदैन ते काफ़ी इख़्तिलाफ़ हलनि था, उन जी का वज़ह अदा फ़रमायो। नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन सहाबा जो ज़माने जे अंदरि बि इख़्तिलाफ़ रहियो आहे। तमामु वॾा सहाबा नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन सां नमाज़ पढ़ी आहे। वरी काफ़ी सहाबा रफ़ुल यदैन खां बग़ैर बि नमाज़ पढ़ी आहे। रफ़ुल यदैन इन खे चइबो आहे रफ़ माना हथनि खे बुलंद कयो, यदैन माना तव्हांजा ॿई हथ नमाज़ जे अंदरि अल्लाह अकबर करे हथ हेठि मथे करणु। हे तमामु सहाबा पंहिंजे आख़िरी टाइम ताईं नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन कयो आहे। वरी तमामु सहाबा आख़िरी टाइम ताईं पंहिंजी नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन न कयो आहे। इहो ज़मानो सहाबा जे ज़माने में हुयो। उहो इख़्तिलाफ़ उन ज़माने खां कोई इख़्तिलाफ़ हाणे न थियो आहे नमाज़ में रफ़ुल यदैन वारो। उन ज़माने खां वठी करे उहो इख़्तिलाफ़ सहाबा जे अंदरि हुयो। इन खां बाद में मसलक थियो इमाम अबू हनीफ़ा, इमाम शाफ़ी, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल, उन्हनि जे अंदरि बि इहो इख़्तिलाफ़ रहियो। पर उन्हनि जो इख़्तिलाफ़ अहिड़ो न हो जीअं असांजे ज़माने इख़्तिलाफ़ आहे। कोई बंदो जेकॾहिं रफ़ुल यदैन सां नमाज़ पढ़े थो न त यादि रहे त नमाज़ थी वेंदी हुनजी। कोई बि बंदो इहो हुकुम न लॻाए त इन जी नमाज़ कान थींदी, नमाज़ हुनजी थी वेंदी रफ़ुल यदैन सां। अहिड़ी तरह कोई बंदो जेकॾहिं रफ़ुल यदैन नथो करे त उनजी बि नमाज़ थी वेंदी। छाजे करे त इहे ॿई जेको आहे तरीक़ा सहाबा जे ज़माने में मौजूदु हुया। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जलील क़द्र साहबी आहे, उन पंहिंजी ज़िंदगी में रफ़ुल यदैन सां नमाज़ न पढ़ी आहे। त असां जेको आहे न असां अब्दुल्ला बिन मसूद जी तक़लीद कयूं था त उन साहबी न कई आहे, असां बि जेको रफ़ुल यदैन नथा कयूं। बाक़ी इन खां अलावा ॿिनि साहिबनि रफ़ुल यदैन कयो आहे। त हिन ज़माने में ॾिसो जीअं असां उमिरि ते वेंदा आहियूं त अरब जेको आहे न उहो नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन कंदा आहिनि, अल्लाह अकबर करे हथ ॿधा, पोइ इन खां बाद में रुकू में वेंदा, पोइ कंदा अल्लाहु अकबर। त हे शाफ़ी मसलक जा आहिनि, उहो रफ़ुल यदैन कंदा आहिनि। हाणे इन शिदत में असांजी सिंध जे अंदरि शिदत आहे वॾी। साईं जेको रफ़ुल यदैन करे थो उन जी नमाज़ न आई, जेको रफ़ुल यदैन नथो करे उन जी बि नमाज़ न आई। हे बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे, हे शिदत आहे। सहाबा जे ज़माने में कंहिं बि साहिबी जे मथां इख़्तिलाफ़ न कयो त तूं रफ़ुल यदैन करनि तुंहिंजी नमाज़ न थींदी। बल्कि साहबा जो तूं जेकॾहिं रफ़ुल यदैन करे थो ठीकु आहे, तुंहिंजी नमाज़ थी वेंदी। ऐं जेको साहिबी रफ़ुल यदैन न पियो करे त अॻिले साहिबी फ़रमाए तुंहिंजी बि नमाज़ थी वेंदी। छाजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन सां नमाज़ पढ़ी आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी जेको अमल हुयो न, आख़िरी अमल, उन में असां ॾिठोसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन सां नमाज़ न पढ़ी हुई। त हे ॿई तरीक़ा जेको आहे साबित आहिनि। उम्मत जेको आहे इन जे अंदरि शिदत न करे, शिदत सां तुंहिंजी नमाज़ न थींदी, इन जी नमाज़ थींदी, हे बिल्कुलु ग़लति आहे। मतिलबु नमाज़ जेको आहे ॿिन्हिनि तरीक़नि सां थी वेंदी, रफ़ुल यदैन सां बि थी वेंदी, रफ़ुल यदैन खां बग़ैर बि नमाज़ थी वेंदी। कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। साईं, असांजी सिंध में अक्सर घोट शादी जे ॾींहुं हथ में का लोही शइ खणंदा आहिनि या छुरी खणंदा आहिनि, ऐं न खणण ते घर वारा भाती उन मथां ज़बरदस्ती कंदा आहिनि त इहा छुरी या लोह जो का शइ हथ में खण, इहो खण कीअं आहे? न, इन जो कोई सबूत ई न आहे। का लोही शइ जेकॾहिं को घोट खणे थो हथ में या अहिड़ी तरह छुरी खणे थो, हिकिड़ो फुज़ूल आहे। जेकॾहिं इन खे खणण खे ज़रूरी सम्झणु, हे पोइ शिरक आहे, हे पोइ शिरक आहे। त लोही शइ या छुरी हे छा कंदा असांखे? कहिड़ो असांखे इहा नुक़सान खां बचाईंदी? जेकॾहिं अगरि इन अक़ीदे ते खयो वञे थो त लोह खणण सां घोट आहे लोह खणे थो हथ में, इन अक़ीदे सां जेकॾहिं हथ में घोट लोह खणे थो या छुरी खणे थो त घोट खे को नुक़सानु न पहुचंदो, हे अक़ीदो करणु, त हे बिल्कुलु ग़लति आहे। हे बिल्कुलु ग़लति आहे। इस्लाम में इन शइ जो को तसवुर ई न आहे। जाली अक़ीदो आहे ऐं ग़लति तरीक़ो आहे। इन खां तमामु मुस्लमान परहेज़ करण जी कोशिशि कनि। हा, बाक़ी जेकॾहिं कोई बि मुस्लमान, पोइ चाहे उहो घोट हुजे या ॿियो को मुस्लमान, आम हालत में जेकॾहिं को हथियार रखे थो त उहो बिल्कुलु ठीकु आहे।
हथियार कहिड़े एतबार सां? दुश्मनी जे एतबार सां, पंहिंजी जान जी हिफ़ाज़त लाइ जेकॾहिं कोई बि मुस्लमान हथियार रखे थो त उनजो जेको आहे बिल्कुलु सबूत आहे। साहबा पंहिंजे बचाव जे लाइ साहबा तलवार रखी। उन ज़माने में अफ़ज़ल हथियार जेको तलवार हुई। असांजे ज़माने जे अंदरि जेकॾहिं कोई बि बंदो पंहिंजी जान जी हिफ़ाज़त लाइ को हथियार रखे थो त बिल्कुलु हे जाइज़ आहे। बाक़ी घोट जेकॾहिं को लोह खणे या छुरी खणे इन खे ज़रूरी सम्झणु साईं, जेकॾहिं न खणंदो पोइ जिन ने पोयां पवंदा। हा साईं, जिन ने पोयां पवंदा। त हे अक़ीदो बिल्कुलु ग़लति अक़ीदो आहे, कुझु बि न थींदो। मां ज़िमेदारी सां ॻाल्हि कयां थो, अगरि घोड़ का लोह वारी शइ या छुरी इहो कंहिंजो ज़हन आहे त इहो खणण सां जिन न ईंदा, इहो खणण सां जिन न ईंदा। मां चवां थो इहो छुरी या अहिड़ी तरह लोह हटाए छॾियोसि। अगरि जिन हिन जे मथां चढ़िया न, मुजीबुर रहमान ज़िमेदार न थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायल वज़ीफ़े ते अमल कयो। अलाह जे नबी छा फरमायो? जिन्नत जो ख़ौफ़ आहे या अहिड़ी तरह तमामु शयातीन खां बचणु चाहियो था, अलाह जे नबी वज़ीफ़ो ॿुधायो, ए मुंहिंजी उम्मत मुअव्वज़तैन पढ़ो। या रसूलल्लाह उहा छा आहे? अलाह जे नबी फरमायो 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फ़लक़, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास। साईं ॾाढो परेशान करे छॾियो आहे, ऐं लाउड ॾाढो परेशान करे छॾियो आहे। ये अलहमदुलिल्लाह सभु इन टाइम मुस्लमान वेठा आहियो न, सभु जंहिंखे ख़ुदा को वुसत ताक़त ॾिए न, इन शइ खे ठाराए छॾियोसि। हे काफ़ी जुमनि खां परेशान थो करे। छाजे करे? इन शइ खे तव्हां ई असां ई बणाईंदासीं। असां केरु बणाईंदो? साईं सभु ख़ामोश थी वियासीं। छो भला? वधि में वधि 15,000 जी शइ आहे, 20,000 जी शइ आहे, 25,000 जी शइ आहे। जेकॾहिं 20, 25, 30,000 जी सामान मां चवंदो आहियां पाण आणियूं। हे मिशिन जेकी आहे न, मिशिन जी आवाज़ करे, न मिशिन खे सिर्फ़ु 2 लाउड खपनि बसि। असां छा कंदा आहियूं? असां हिन जे मथां 4 लाउड था हलायूं, ऐं हलाइण बि लाज़मी आहे। पोइ हिते आवाज़ बि वञे, अंदरि बि आवाज़ अचे। त इहा मिशिन जेकी आहे घटि में घटि मां सम्झां थो 15, 20 या 25,000 जी आहे। कंहिं बि मुस्लमान, मां कंहिंखे नथो बणायां, मां कंहिं जेब में अची करे नमाज़ खां पोइ चंदो विझी वञो 500 मूंखे ॾियो। मां चवंदो मूंखे बिल्कुलु रुपयो टको बि न ॾियो। वञी करे मार्केट खां शइ वठी करे लॻाए छॾियो। मुजीबुर रहमान खे बि न ॿुधायो, मूंखे बि ॿुधाइण जी ज़रूरत बिल्कुलु बि न आहे। मोज़िन साहिबु वेठो हूंदो मस्जिद में, अची करे इन हवाले करे छॾियोसि। मिक्सर आहे साईं, मिक्सर जेको लाउडनि खे हलाईंदो आहे न, हे बार बार जेको टेंशन थो ॾिए विच बयान में। हाणे मूंखां टॉपिक विसरी वियो, कहिड़ी ॻाल्हि पई हली साईं? जिन वारी लाइ बि हा घोट बसि साईं, हा सूरत साईं मुअव्वज़तैन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगरि कोई बि बंदो शयातीन जो ख़ौफ़ आहे, जिन्नात जो ख़ौफ़ आहे, अलाह जे नबी फरमायो मुअव्वज़तैन पढ़ो। या रसूलुल्लाह मुअव्वज़तैन छा आहे? अलाह जे नबी फरमायो कुल औज़ु बिरब्बिल फ़लक़, कुल औज़ु बिरब्बिन नास। 3 मरतबा सुबुह शाम पढ़ी करे पंहिंजे घर जे मथां, पंहिंजी औलाद जे मथां, पंहिंजे मथां दम कयो। अलाह जे नबी फरमायो तमामु शयातीन जिन्नात खां महफ़ूज़ रहंदव। हाणे ॿुधायो, हिकिड़े पासे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वज़ीफ़ो ऐं ॿिए पासे असांजे ॻोठनि जा ग़लति अक़ीदा। छुरी खणो साईं, साईं लो हथ में खणो। हाणे कंहिंखे असां फॉलो कयूं? अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं। असां उन शइ खे फॉलो कंदासीं जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो हुकुम ॾिनो आहे। इंशाअल्लाह ईअं कंदासीं न, अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं बाज़ माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक लिखंदा आहिनि त पोइ उन में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॻह ते सिर्फ़ु स्वाद या सलम लिखंदा आहिनि। उहो अमल कीअं आहे? बिल्कुलु साईं इहो ग़लति आहे। कोई बि बंदो जेकॾहिं तहरीर करे थो, को पेपर का हदीस लिखे थो किताब जे मथां, या का पोस्ट फेसबुक जे मथां चाढ़े थो, त पोइ आयो नालो आयो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त असांजा नौजवान छा कंदा आहिनि? शॉर्टकट लिखंदा आहिनि, सिर्फ़ु स्वाद ॾींदा आहिनि, सिर्फ़ु दुरूद शरीफ़ पूरो न लिखंदा आहिनि। कंहिं किताब ते, कंहिं एग्रीमेंट ते, कंहिं फेसबुक जी पोस्ट ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो आयो हज़रत मुहम्मद, पोइ उनजे पोयां सिर्फ़ु स्वाद ॾींदा आहिनि। हे स्वाद ॾियणु ग़लति आहे। हे स्वाद, हे दुरूद शरीफ़ न आहे। सभ खां पहिरियां जंहिं बंदे हिन सरज़मीन ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले जे पोयां सिर्फ़ु दुरूद शरीफ़ न लिखियो, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न लिखियो, सिर्फ़ु स्वाद ॾिनई, त उनजो हथु जेको आहे उन टाइम शल थी वियो। उनजो हथु जेको आहे न उहो शल थी वियो। त तमामु मुस्लमान जेकॾहिं अगरि को पेपर तहरीर कनि था, का हदीस जेकी आहे नोट कनि था, या का हदीस
अहिड़ी लिखंदा जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे थो त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकमल जेको लिखणु खपे, सिर्फ़ु जेको शॉर्टकट में स्वादु न ॾियणु खपे। हे बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। इंशाअल्लाह इन ते अमल कंदासीं। साईं मैयत खे गुस्ल ॾियण जो तरीक़ो छा आहे, उनजी वज़ाहत बयानु कयो। बिल्कुलु साईं आसान तरीक़ो आहे मैयत खे गुस्ल ॾियण जो। मां हिकिड़ी गुज़ारिश जेको आहे तमामु नौजवान, तमामु अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान हिते वेठा आहियो, तव्हांजी बि ख़िदमत में करणु चाहींदुमि त ॾिसो कोई बि असांजे घर जे अंदरि वालिद साहब या अहिड़ी तरह भाउ या कोई बि रिश्तेदार अगरि इंतकाल थींदो आहे, असां फौरी तौरु परेशान, साईं मुजीबुर रहमान किथे आहे, साईं गुस्ल ॾे, साईं तारिक साहब किथे आहे, गुस्ल ॾे, साईं सदरो साहब किथे आहे, अची करे मैयत खे गुस्ल ॾे। असां जेको आहे मुस्लमान भॼंदा वधंदासीं। इन ते अफ़सोस कयो, अलाह जो कसम आहे, इन मक़ाम ते रो। सिर्फ़ु असां मौलवियुनि जो कमु थोरी आहे गुस्ल ॾियणु। अबो जेकॾहिं इंतकाल करे वियो आहे त मुजीबुर रहमान में पाण में एतिरी सलाहियत हुजे त पंहिंजे अबे खे मां पाण गुस्ल ॾियां। वधीक अहल मां न आहियां। कोई बि जमायती जो जेकॾहिं अगरि पीउ गुज़ारे वञे, कोई बि जमायती जो जेकॾहिं कंहिं बि जमायती जो जेकॾहिं भाउ गुज़ारे वञे त गुस्ल ॾियण जे लाइ वधीक अहल मां न आहियां। गुस्ल ॾियण जे लाइ वधीक अहल तव्हां उनजा रिश्तेदार आहियो। वालिद साहब इंतकाल करे वियो आहे, पुटु गुस्ल ॾे, रिश्तेदार गुस्ल ॾियनि। हा साईं, तव्हांजा क़रीब क़रीब रिश्तेदार गुस्ल ॾियनि। असां परेशान, असां मुस्लमान परेशान। साईं मौलवी साहब ॻोल्हींदा वधो, मौलवी साहब गुस्ल ॾे। मौलवी साहब जेकॾहिं गुस्ल ॾे थो ठीकु आहे, ठीकु आहे, पर बहितर आहे त तव्हां औलाद पंहिंजी पीउ खे गुस्ल ॾियो। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? हाणे ॾिसो कंहिं असां स्टेट ते बीठा आहियूं, कंहिं असां मक़ाम ते बीठा आहियूं, असांजे मुस्लमान खे मैयत खे अलाह माफ़ करे गुस्ल ॾियणु थो अचे। मैयत खे गुस्ल ॾियणो। मौलवी साहब काफ़ियुनि दोस्तनि खे मौलवी साहब मिलियो, 3 घंटे खां अबो घर में पियो आहे, 4 घंटे खां अबो घर में पियो आहे। मौलवी साहब नथो मिले। मौलवी साहब वियो आहे साईं प्रोग्राम ते, मौलवी साहब वियो आहे जलसे ते। काफ़ी अहिड़ा मरला मुंहिंजे ॾाढो आया। 3 घंटे खां अबो घर में पियो आहे, 4 घंटे खां अबो घर में पियो आहे। हालांकि सभु मुस्लमान खे एतिरो इल्मु लाज़मी आहे, लाज़मी आहे त अबो जेकॾहिं वफ़ात करे वञे त मौलवी साहब भले न अचे, अल्हम्दुलिल्लाह असां पाण गुस्ल ॾेई वेंदासीं। छाजे करे? त असां मुस्लमान आहियूं। असां मुस्लमान आहियूं न, असांखे इहो तरीक़ो मालूम थियणु खपे। तव्हां पाण ॿुधायो इहो फॉल्ट असां में आहे न आहे? वॾे में वॾो असां में इहो फॉल्ट आहे। असांजी ख़वातीन जेकॾहिं घर में का इंतकाल करे वञे औरत, त बि असां परेशान, हाणे साईं मौलवी साहब जी का घरवारी हुजे उहा जेके गुस्ल ॾे, छो इहो असां ज़हन बणायो आहे? असां पैसे जे एतबार सां, टैलेंट जे एतबार सां, इंग्लिश जे एतबार सां अलाए किथे वञी करे पहुता आहियूं। अफ़सोस आहे मुस्लमान खे गुस्ल मैयत जो ॾियणु नथो अचे। सिर्फ़ु मुस्लमान सम्झो त सिर्फ़ु मौलवी साहब गुस्ल ॾींदो। इन तरीक़े खे मां बार बार चवंदो, इन तरीक़े खे ख़तमु कयो। पाण टैलेंट कयो, पाण सिखण जी कोशिशि कयो। ऐं अहिड़ी तरह जनाज़ो, कसम सां ॻाल्हि कयां थो, जनाज़े जे लाइ बि मां अहल वधीक न आहियां। जनाज़े जे लाइ जंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, पुटु वधीक अहल आहे। छाजे करे? वॾे में वॾो जेको टेंशन में जेको जनाज़ो पढ़ंदो न, वॾो ध्यान सां जेको जनाज़ो पढ़ंदो, इख़लास सां पढ़ंदो न, उहो पुटु पढ़ंदो। उहो केरु पढ़ंदो? हो पुटु पढ़ंदो। हो पुटु जेको ध्यान सां जनाज़े नमाज़ पढ़ंदो। त यार केरु आहे? हे चवंदो हे मुंहिंजो अबो आहे। बिल्कुलु ध्यान सां, ख़ुलूस सां, इख़लास सां जेको नमाज़ पढ़ंदो। असां नमाज़ पढ़ाईसीं, मग़फ़िरत थी त अल्हम्दुलिल्लाह, न त वञी करे पाण ॼाणी। असांजो कमु बि थी वियो न यार, जनाज़ो पढ़ायोसीं। हाणे जेको उन जो मरलो थिए या न थिए, त वॾे में वॾो ध्यान सां जेकॾहिं को जनाज़ो पढ़ाईंदो न, त उहो पुटु पढ़ाईंदो। वॾो फ़िकिर में जेको हूंदो न जनाज़े में, वॾे फ़िकिर में जेको जनाज़े में हूंदो, उहो छा? उहो पुटु हूंदो। त इहा असां में तमामु वॾी कमज़ोरी आहे, वॾी कोताही आहे। जनाज़े खे, मैयत खे गुस्ल ॾियणु बिल्कुलु आसान आहे। हाणे कोई सते पुछा करे कीअं गुस्ल ॾिने? बिल्कुलु आसान आहे। घरवारी सां सोबत करण खां बाद में, घरवारी सां सोबत करण खां बाद में तमामु मुस्लमान गुस्ल कीअं कंदा आहिनि?
इहो अचे थो न सभिनी खे ईंदो अल्हम्दुलिल्लाह। छाजे करे मुस्लमान आहियूं। घरवारी सां सोबत करण खां बाद में मुस्लमान पंहिंजो तड़ कीअं लाहींदो आहे, सेम अबो जेकॾहिं इंतकाल करे वियो आहे त उनखे बि ईअं ई गुस्ल ॾिबो। ॻाल्हि क्लियर, बिल्कुलु ॻाल्हि क्लियर। जेकॾहिं घरवारी सोबत खां बाद में असां जीअं गुस्ल कंदा आहियूं त अबे खे बि ईअं ई गुस्ल ॾिबो। ॿियो को उन में वधीक जेको आहे मैयत जे गुस्ल में को टाइम न लॻंदो आहे। सिर्फ़ु इहो ई तरीक़ो करिणो पवंदो आहे त पेर जेको आहे कापतला ॾेखारणा पवंदा इन एतबार सां, ताकी इन जो मुंहुं जेको आहे कापतला ॾिठे। पोइ छा कयो वेंदो, पोइ इस्तिंजा कराए वेंदो, मैयत खे इस्तिंजा कराए वेंदो, यानी सिंधी ॿोली में वटि कराए वेंदो। इन खां बाद में उनखे वुज़ू कराए वेंदो। वुज़ू कीअं, उनजा हथ धोता वेंदा, सॼो हथु खॿो हथु, अहिड़ी तरह कपन जेको आहे नक में, वात में, मुंहुं धोतो वेंदो, सॼी मां धोती वेंदी, खॿी धोती वेंदी, पेर धोतो वेंदो, मस मथे ते कराए वेंदो। अहिड़ी तरह पोइ पूरे जिस्म ते पाणी हलायोसि। हे गुस्ल थी वियो, केतिरो आसान आहे। इस्लाम खे सिखणु केतिरो आसान आहे। मुश्किल कंहिं बणायो, मुजीबुर रहमान पाण पंहिंजे लाइ मुश्किल बणायो। तव्हां तमामु जमातनि पंहिंजे लाइ मुश्किल बणायो। त इंशाअल्लाह इन ते अमल कंदासीं। इंशाअल्लाह अमल कयो। गुस्ल जेको आहे पंहिंजे घर वारनि खे, अहिड़ी तरह अबे खे, भाइरनि खे, हर हिकु मुस्लमान पाण ॾियण जी कोशिशि करे। फ़िलहालु तकड़ि कोई बि न करे। फ़िलहालु असां वेठा आहियूं, जेसिताईं असांजी हयाती रही इंशाअल्लाह असां वेठा आहियूं। बाक़ी अॻिते जेको आहे ज़िमेदारी हर को बंदो पंहिंजी पाण खणी कोशिशि करे।